को माड़ो आहे ताक़त जे ज़ोर ते ॾाढ जे ज़ोर ते पंहिंजी तवील में सरकार खणी वञणु इहो सरासर बेवकूफ़ाणो चरियाप ऐं दरिंदगी वारो ऐं ताक़त जो नाजाइज़ इस्तेमालु वारो अमल आहे। इन जी असां मुकमिल तौर ते GSN रबर कमेटी तरफ़ां ऐं शहीद बशीर ख़ान GSN कोइंबा तरफ़ां न फ़क़ति मज़म्मत कई आहे पर इन वाक़े जे ख़िलाफ़ असां मुज़ाहिरनि ऐं सुभाणे आम हड़ताल जो बि सॾु ॾिनो आहे। इहा किथां जी जेको आहे शराफ़त आहे या किथां जी जेको आहे इंसानियत आहे त तव्हां असांजो दोस्त साथी आम ॻोठाणो तव्हांजे कोलियुनि जो खाज थी शहीद थी वञे ऐं मालिक हुनजो लाश बि वसूल न करे पाण सां खणाए वञी को जनाज़ निमाज़ पढ़नि इहो बि हुनजो हक़ु न आहे। असां सम्झूं था त इहा मुकमिल तौर ते दरिंदगी आहे। या हाणे लाश रखी वेठा आहिनि तव्हां लाश छा कंदव तव्हां हुन आउज़बा कढी विकिणींदव छा कंदव जेको आहे तव्हां इहा दरिंदगी कई आहे ॾाढ मुड़सी कई आहे। तव्हां सम्झो था त बसि तव्हां मालिक एॾा परेशान थी वेंदा सॼी सिंध एॾी डिप्रेस थी वेंदी जो केर बि हिन सां ॾुख में शरीक थियणु न ईंदो। इहा हुननि जी भुल आहे। इहा असां सभु सम्झूं था पिया त इहो असां सभिनि जे घर जो जेको आहे त मसइलो आहे। असां सभु जेको आहे हिक ॿिए सां दुख में जेको आहे त बराबरि जा शरीक आहियूं ऐं इन सॼे वाक़े जी मुकमिल तौर ते जेको आहे मज़म्मत कयूं था त इहा दरिंदगी आहे ॾाढ मुड़सी आहे जंहिंखे दुनिया जो असां त GSN वारा पर दुनिया जो को बि इंसान इन अमल खे जेको आहे त क़बूल कोन कंदो ऐं इन खे मुकमिल तौर ते रद्द कयो।